सिजावल खां सलीम अलाह जी रिपोर्ट मौजूद। सिजावल ज़िले जे तालके खारोच हाणे जे सामूंडी इलाइक़े जे कपड़ ते यूसी जॉन मोहम्मद जद्दी आथर की ॻोठ हाजी सिद्दीक़ कातियार में हिकु प्राइमरी स्कूल मौजूद आहे जिते न पीअण जो पाणी, न वेझी अस्पताल, न बिजली, न रोड, न रस्ता। इंतहाई गुरबत वारी ज़िंदगी गुज़ारण वारा मक़ामी ॻोठाणा ऐं शागिर्द जेकी इंतहाई ॾुखियाई वारी ज़िंदगी गुज़ारे रहिया आहिनि। उन स्कूल में जेको शागिर्दनि में टैलेंट आहे उहो वॾनि शहरनि जे मुख्य स्कूलनि में हूंदो आहे। उन स्कूल उस्तादनि जे शागिर्दनि तोड़े शागिर्दनि खे आला दर्जे जी तालीम सां नवाज़ण जो ख़्वाहिशमंद उस्ताद यामीन ख़ासकेली जेको तालके साकरो सां तालुक़ रखंदड़ आहे, उन जी महिनत ऐं जुस्तजू जी जेका बि तारीफ़ कजे घटि आहे। वीरान पुठिते पयल मज़कूरा इलाइक़े में जिते शऊर न हुजे उते शागिर्द सिंधी उर्दू सां गॾु बहितरीन इंग्लिश पढ़ी ॻाल्हाइण वॾी मञता चइबी। उस्ताद यामीन ख़ासकेली पंहिंजी दिली बग़ैर लालच शागिर्दनि खे अहिड़ी तालीम ॾियारी आहे, पर अफ़सोस संदसि उन महिनत जी वाखाण फ़क़ति शागिर्द वालिदैन दोस्त कनि था, पर मक़ामी चूंडियल नुमाइंदा ज़िले इंतिज़ामिया NGO इदारनि खे स्कूल विज़िट करण जी ज़हमत ई न कई आहे, पर स्कूल जो तालीमी अमल जारी सारी आहे। सिंध हुकूमत, वज़ीर आज़म पाकिस्तान, वज़ीर आला सिंध, वज़ीर तालीम, डिप्टी कमिश्नर सिजावल चूंडियल नुमाइंदनि खे स्कूल जी सहूलियतुनि लाइ उस्ताद यामीन ख़ासकेली संदसि सहकारी माण्हुनि शागिर्दनि अपील कई आहे।